अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नंगर ड्रामे में छा थियण वारो आहे, छा थींदो, जा पहिरियां पाप नंगर ड्रामे जी किस्तियुनि में छा थी चुको आहे, अॻिते हली छा थींदो, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रिस बालाज खान जा माण्हू जेको आहे मोकिलिया हुया मल्हार ते हमिलो करण में, ऐं रेस बालाज खान जा माण्हू हुन में नाकाम थी विया आहिनि। ऐं रेस बालाज खान जे माण्हुनि खे मल्हार जेको ठाहु कुटको ॾेई वापसि करायो। जी हा दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान हाणे ॿीहर हमिलो करण वारो आहे मल्हार ऐं शेर दिल ते, जीअं मल्हार हमले में ज़ख़्मी थींदो। जी हा दोस्तों, पाप नंगर ड्रामे जी अचण वारी किस्तियुनि में तव्हां ॾिसंदव त रोशन जेको आहे त आज़ादु थी वेंदो, ऐं रोशन जेको आहे त हिन वक़्तु रेस बालाज खान जे क़ैद में आहे, ऐं रेस बालाज खान जो जेको भाउ आहे उहो बि जेको आहे त क़ैद में आहे। रेस बालाज खान जेको आहे त वॾो हमिलो करण वारो आहे शेर दिल ऐं मल्हार जे मथां दोस्तों। ऐं रोशन जीअं आज़ादु थींदो त हमिलो करण वारो हुन खां बाद में रेस बालाज खान सां वॾी दुश्मनी कंदो। दोस्तों उमेदु कयां थो तव्हांखे